ये वजीर आजम ना है, ये जाहिल आजम। कल वरी सदो हाउस ते हमलो करायो था जो तो पंजा वजीर ही फिर आता अड़े मौलाना तुझे सियासत के सलाम वजीर ही फिर आई चली ये कुछ ना मैं मौलाना फजल रहमान के सियासत को दफन कर दूंगा। अरे पान दफन तो टायर निकली वैसा रिमुन के पीछू रिमुन सालन शर्मा भी दू हूं पियो अचे ये नल तो 25 मार्च ते मौलाना जन गिच खम ठीक लाई एडी महंगाई कई गरीबन के तो मरण जड़ो कयो। नवाज शरीफ 30 रुपया ऑटो दीदो एडे तो 85 रुपया। नवाज शरीफ पेट्रोल दीदो 70 रुपया ए तो 160 मिले का के माजे टांकी फुल न कई मार पिन्ना न जड़ो कयो बिलावल जो कबर खोटे आयो थस तड़मानी तड़बे नहीं तो रे देखो ये आमला शबे जा बाल्टी भर जेड़ी में पहले जा जनाजो मौलाना पढ़स गड्ढा गादे ते लाश खणी कब्र में उठी। इमरान पाकिस्तान जो दुश्मन आईने पाकिस्तान जो दुश्मन खत्म नबूवत जो दुश्मन या गाल आलम समझंदा छो त खत्म नबूवत असांजो ईमान। हाणे बाबू राशिद मूंखे थर मोकिलियो थर छो त मौलाना जो जलसो 3 मार्च ते मुल्की हालात भाऊ मुंहिंजी तश्कील होॾे उते कादियानी वॾो कमु था कनि छो त गुरबत घणी आहे। नबी से फरमायो अल फक्र कादा ऐं यकून कुफ्र हद खां वधीक गुरबत माण्हूअ खे काफ़िर कंदी आहे। तहां जे कंहिं बि ज़िले में कादियानी जी अस्पताल कोन्हे थर पार कर ज़िले में 2 अस्पतालूं आहिनि कादियानी जूं हिकिड़ी मिठीअ में आहे जो थर पार कर में दवाउनि जे बहाने मुसलमाननि खे कादियानी था अञा अजीब ॻाल्हि ॿुधायां 42 ॻोठ अहिड़ा आहिनि जिते कादियानी प्लाट वरिता आहिनि त हिन मुसलमाननि जे ॻोठ खे कादियानी कीअं कजे। अञा टी ॻाल्हि ॿुधायां तव्हांजे फेडरल गवर्नमेंट वफ़ाक़ी गवर्नमेंट 500 एकड़ इमरान खान ज़मीन अञा कादियानी खे त पंहिंजो मर्कज़ चाहियो छो त परियां इंडिया वेझो आहे सिख बि अचनि ॿिया बि अचनि तव्हां सां गॾिजी करे इहो मर्कज़ चाहियो मुसलमाननि जा ईमान ख़राब कयो। अञा ॾुख वारी ॻाल्हि ॿुधायां अञा ॾुख वारी छो त आलम वड़ियूं कनि खतरे न बोतल त असांजे ख़िलाफ़ वॾी साज़िश पई थिए। जमीयत उलमा इस्लाम वारनि खे अल्लाह बरकत ॾे 17 स्कूल अहिड़ा पकड़िया अथऊं जाते मुसलमाननि जे ॿारनि खे पढ़ाइनि था त आख़िरी नबी गुलाम मोहम्मद कादियानी नबी से आख़िरी नबी जो कादियानियुनि ते आस्ते कयो छो कादियानियुनि ते कादियानी कुतनि ते कादियानी बेग़ैरत ते असांजे नबी असांजे इज्जत ते हमलो कयो आहे कादियानी अञा बरोचो माच कयूं वेठा हूअं त पलाल ते बि 17 खून कंदा असांजो जहिड़ो कादियानी कुते